अल्लाह पानन सां दोस्ती रखंदो आ त रब जे तरफां भी उन्हनि दोस्तन जा दर्जा हूंदा आहिनि। दोस्त सब वली, पर वलियन में भी वरी अल्लाह ताला जल शानो दर्जा ठाहींदो। उहे केड़ा किस्म हूंदा आहिनि, केड़े किस्म जा दोस्त हूंदा आहिनि, उन जे बारे में तव्हां खे अर्ज कयां त तव्हां समझो त अल्लाह जे वलियन जा केतरा किस्म आहिनि। अल्लामा खतीब बगदादी किताब तारीख बगदाद में रिवायत आणे थो त वलियन जो हिकड़ो किस्म हूंदो आ नकीब। छा नालो आ? नकीब। ऐं उन जो जमा वा नुकबा। नुकबा ये हर दौर में 100 ॼणा हूंदा आहिनि। एड़ा नुकबा वली घणा हूंदा आहिनि? 100 हर दौर में हूंदा आहिनि। हिकड़ो गुज़ारे वेंदो, ॿियो अची वेंदो, उहो गुज़ारे वेंदो त वरी उन जी जाइ ते ॿियो अची वेंदो, पर इहा सीट खाली थींदी ई न। ये हूंदा आहिनि नुकबा। घणा हूंदा आहिनि? 100 ॼणा। ऐं ॿिया वरी हूंदा आहिनि नजीब। हिकिड़ा नकीब, ॿिया नजीब। नजीब जो जमा आहे नुजबा। ऐं इहे वरी हर दौर में 70 हूंदा आहिनि। घणा हूंदा आहिनि? 70 हूंदा आहिनि। ऐं उन्हनि खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे अल्लाह जे दोस्तनि जो, उन्हनि खे सरबो आहे अबदाल। छा सरबो आहे? अबदाल। वाहिद हिकड़ो अबदाल ऐं बुदला माना घणा अबदाल। ये घणा हूंदा आहिनि? 40 ॼणा। ये भी हर दौर में 40 ॼणा हूंदा ही हूंदा। हिकड़ो गुज़ारे वेंदो त ॿियो उन जी जाइ ते अची वेंदो। ॻाल्हि सम्झव? वरी इन्हनि अबदालन जे मथां वरी हूंदा आहिनि औताद। छा? औताद। हिकड़े खे सरबो वतद, उन जो जमा आहे औताद। ऐं ये औताद हर दौर में 7 हूंदा आहिनि। घणा हूंदा आहिनि? 7 हर दौर में हूंदा आहिनि। ऐं उन्हनि खां पोइ वलियन जो हिकु क़िस्म आहे जंहिंखे सरबो आहे कुतुब। ये कुतुब वरी 4 हूंदा आहिनि। न चयो सुभान अल्लाह। कुतुब घणा हूंदा आहिनि? कुतुब लफ्ज़ कुतुब जी माना है जेको किल या मेख। झंड ॾिठो अथव? झंड जे विच में हाणे त झंडनि जा रवाज ई निकिरी विया। झंड उन जे विच में कीर हूंदो आहे, उन जे चौधारी ॿई पुड़ फिरंदा आहिनि। इन कीर खे सरबो आहे कुतुब। इहे वली हूंदा आहिनि जेको जहान जो निज़ाम इन्हनि जी चौधारी फिरंदो आहे। अघ, गभ, हुकूमतूं, मींहं, बरसातूं, खीर, पुट, सस्तायूं, महांगायूं, अमुन, बेअमनियूं, इहे सभु निज़ाम इन्हनि कुतुबनि जे हवाले हूंदियूं। ॻाल्हि सम्झो? वरी इहे घणा हूंदा आहिनि कुतुब? यादि में बीहंदो या विसरी वेंदो? कुतुब घणा हूंदा आहिनि? 4। इन्हनि कुतुबनि जे मथां वरी हिकिड़ो हूंदो आहे, सिर्फ़ हिकिड़ो हूंदो आहे, उहो हर दौर में हिकु हूंदो आहे, उनखे सरबो आहे गौस। छा सरबो आहे? गौस। सुभान अल्लाह। इहो गौस जेको हूंदो आहे, इहे जेके कुतुब आहिनि गौस जे हेठां, ॾिसो न हुकूमत जो निज़ाम हले थो न, जीअं हिकिड़ो सदर आहे, सदर जे हेठों वज़ीर आज़म आहे, वज़ीर आज़म जे हेठों वरी वज़ीर आहिनि, को वज़ारत खुराक आहे, को वज़ारत मवासिलात आहे, को मज़दूरनि जो वज़ीर जुदा आहे, को साईं मुंहिंजा मिलुनि कारखाननि जो वज़ीर जुदा आहे। हर कंहिंजी वज़ारत विरहायल आहे, ड्यूटियूं विरहायल आहिनि। ॻाल्हि सम्झो था न? इन तरह सां हे बातिन जो भी हिकिड़ो निज़ाम अथव, वलियन जो भी हिकिड़ो निज़ाम आहे। ये
नजीब, नकीब, बुदला, अबदाल, औताद, कुतुब, इन्हनि सभिनी जे मथां हिकिड़ो गौस हूंदो आहे। गौस लफ्ज़ जी माना है दाह ॿुधंदड़। गौस जी माना चाहे फरियाद ॿुधंदड़, मदद कंदड़, दुख टारींदड़, मुश्किल में कम ईंदड़। इहो हर दौर में हिकिड़ो गौस हूंदो आहे, उनजे हेठों वरी ॿियो इहो सॼो निज़ाम हूंदो आहे। हर दौर में गौस थींदो आहे, पर इहे सॼी दुनिया में जेकी गौस थिया या थींदा, इन्हनि सभिनी जे मथां वरी हिकिड़ो वलीअ जो दर्जो ॿियो आहे, उनखे सरबो आहे गौसे आज़म। उनखे छा सरबो आहे? गौसे आज़म। गौस समय थींदा, थियनि था, थींदा रहंदा, पर गौसे आज़म हिकिड़ो आहे जेको बगदाद वारो मुर्शिद मुहिउद्दीन। समझो, दुनिया जो निज़ाम इन्हनि अल्लाह वारनि जे सदके हलंदो आहे। थोरो मूंॾे ध्यानु कजो। अॼु हिकिड़ी किनी क़ौम पैदा थी आहे जेके वलीअनि जे शान जा मुनकिर आहिनि। अलाह बचाईंदो, अलाह बचाईंदो बेअदबनि खां, जेके चवंदा छा जा वली, छा जा बुज़ुर्ग। कलंदर लाल शाहबाज जो नाले वटि वॾी कावड़ अथनि, वॾी कावड़ अथनि, सोणे कलंदर ते भिठाई ते। हिकिड़े मुल्ला किताब लिखियो आहे, सॼो किताब लिखियो अथई सिंध जा सभिनी बुज़ुर्गनि जा नाला लिखी, कंहिंखे काफ़िर, कंहिंखे मुशरिक, कंहिंखे गुमराह, कंहिंखे जहन्नमी, नाला वठी। अलाह शल अहिड़नि पलीतनि खां बचाए, जेके अलाह वारनि जा दुश्मन आहिनि न, इन्हनि जे असुल मजलिस में बि न वेंदा कयो, इन्हनि जे मुंहं खे बि चिताए न ॾिसंदा कयो। शिकिलियूं मनहूस, मुहांडरा, शिकिलियूं बुछड़ियूं, मुंहं में नीमक न हूंदो आहे। सुन्नियुनि जा आलिम ईंदा, पीर ईंदा, वरी सुन्नियुनि जो धनार पवार त बि मुंहं में नीमक हूंदी। हिननि जो वॾो वॾो ढिंग ईंदो न मुला, मुंहं ते नीमक न हूंदी। आहे कि न?